वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं आउं आहियां निशा कंवल। काज़ी अहमद खां खे ख़बर खां आगाह कंदा हलूं त जसकम पारां घोटकी लाड़काणे कराची रेंजर्स एहलकारनि मथां थियल हमलनि खां पोइ क़ौमी कारकुननि समेत ॿियनि बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार करे ऐं खेनि गुम करणु गैर जमहूरी ऐं गैर आइनी क़दम आहे। जसकम काज़ी अहमद पारां पीर नईम, नजब बालादी, एजाज़ ख़ासकली, असलम सोडर, ज़ैब सिंधी, शोबान बालादी ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त क़ौमी कारकुननि जो खंभु विझणु ऐं तशदुद जी सियासत सिंध जे क़ौमी तहरीक जे हक़नि जे हासिलात लाइ रुकावट रही आहे। उन जे बावजूदि बि ताज़नि वाक़िअनि खां पोइ लतीफ़ जे पारखू हफ़ीज़ पीरज़ादो, आशिक़ जतोई, तौफ़ीक़ जतोई ऐं ख़ालिक़ जतोई समेत सिंध अंदरि केतिरनि ई क़ौमी कारकुननि खे बिला जवाज़ खंभे जबरी तौरु गुम कयो वियो आहे, जेको अमल सिंध जे क़ौमी कारकुननि खे हिसाइणु ऐं संदनि आवाज़ दॿाइण जी साज़िश आहे। हिननि वधीक चयो त बेगुनाह सियासी कारकुननि जी बिलाजवाज़ गिरफ़्तारी ऐं खेनि खंभे गुम करणु पिणु नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त गुम थियल हफ़ीज़ पीरज़ादे समेत समूरनि क़ौमी कारकुननि खे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे ऐं क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन बंदि कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा रहो सिंध मीडिया न्यूज़।